ये जो उनसे अमेंडमेंट से खाइफ है, उसको पता है कि अगर वो अमेंडमेंट के पे बात करेगा तो लोग उसको सपोर्ट नहीं करेंगे। तो इसलिए वो अभी ये नारा देने की कोशिश कर रहे हैं कि 28वीं अमेंडमेंट नहीं आएगी और ऐसे ही मिसगाइड किया जा रहा है, ताकि वो जैसे सुप्रीम कोर्ट के इलेक्शन से पहले कह रहे थे, फिर सुप्रीम कोर्ट का इलेक्शन हुआ तो विक्ट्री स्पीच में कहा कि 27वीं अमेंडमेंट आनी चाहिए। बार काउंसिल के इलेक्शन जैसे ही जीते तो उन्होंने कहा कि 27वीं अमेंडमेंट जो है वो 27वीं अमेंडमेंट ले आए। इसी तरीके से वो अब हाई कोर्ट बार एसोसिएशन के इलेक्शन और डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन के इलेक्शन में जब लड़ेंगे और जैसे ही वो उसको जीतेंगे, उनके पपेट उनके नुमाइंदे आ जाएंगे तो वो 28वीं अमेंडमेंट भी ले आएंगे। इसलिए देखें, बाकी जितनी भी पार्टीज है वो सब कह रही है कि आएंगे। जो इनके LICs हैं और इनके बड़े स्टेक होल्डर हैं इस टाइम पे पार्लियामेंट में, वो जब कह रहे आएंगे तो ये क्यों उस चीज को डिनाई कर रहे हैं। हाँ, इस मकसद सिर्फ एक ही है कि लोगों को मिसगाइड करना और बात को कंट्रोल करना। तो हम लोगों को अवेयरनेस दे रहे हैं और मुझे उम्मीद है कि इंशाअल्लाह ताला जो बुकला है वो तरमीम के हामियों को वोट नहीं देंगे। सक्खर जो बुकला कन्वेंशन में हमला हुआ था, आपकी जान को कोई खतरा वगैरह? कोई खतरा नहीं है, मैं तो इस बारे में क्लियर हूँ। जिंदगी मौत अल्लाह के हाथ में, वक्त मुकर्रर है तो मुकर्रर है, बस अल्लाह की तरफ से नहीं है तो कोई कुछ नहीं कर। की साथ जनता ने प्रोग्राम में शामिल किया है। अति सदन के के राय भले का हाई कोर्ट बार के होंगे, बार की उम्मीदवार के एक तरफ हसीब जमाली कैंडिडेट है, एक तरफ रियासत साहब के मेहमान नायक फोरम जा सरपना है बयान दे रहे हैं कि ये जो शामिल किया है सदन के राय भले का चाहूंगा। मोहतरम शाहनवाज सिकरो साहब ने प्रोग्राम में शामिल किया है, सदन के प्रोग्राम में के राय भले का चाहूंगा। आप हमारी शाह साहब ने प्रोग्राम में शामिल किया है, भले का चाहूंगा। पहले कौन रिकॉर्ड है, हमने जो तब भी बात कही थी यही की थी कि ये अमेंडमेंट लाएंगे, सूबों की तकसीम की बात कर रहे हैं और 27वीं अमेंडमेंट में सिर्फ वो एक वजह से बाकी चीज़ों को उन्होंने ऐड नहीं किया, कहीं वो जो मराद वो लेने जा रहे हैं कहीं वो भी उसकी नज़र नहीं हो जाए। अब पहले उन्होंने अपनी मराद को सिक्योर किया, अब वो ये करने जा रहे हैं। अच्छा चलें, आप हमें छोड़ दें, जितने सारे सियासतदान है, राना सनाउल्लाह है, फैसल वाड है, दूसरे पार्टियों के लोग वो सब भी झूठ बोल रहे हैं। ये लोग तो आवाम को गुमराह कर रहे हैं और ये आखिर में आके कमर में कौम की कमर में जब ये कह रहे थे ये 27वीं की, आज तक इन्होंने उसके खिलाफ कोई एक रेजोल्यूशन पास नहीं की, उसके भी ये हामी है। 28वीं में ये कैसे कर देंगे? डेफिनेटली जब ये गवर्नमेंट और एस्टेब्लिशमेंट के साथ चल रहे हैं तो ये उनकी बात करेंगे ना। अब उसकी एक मिसाल ले लें, मरियम नवाज ने स्टेटमेंट दी हमारा पानी है हमारी मर्जी है, उस पे सिंध हाई कोर्ट के जनरल सेक्रेटरी से हमने रिक्वेस्ट की कि रेजोल्यूशन निकाले। सिंध की सारी बार में रेजोल्यूशन निकाल, उन्होंने रेजोल्यूशन निकाली, इन्होंने 2 घंटे में वापस ले, क्यों नहीं? क्या गलत लिखा था? ये पानी सिंधियों का है, जिनका हक है इस पे, इसमें क्या गलत था? क्यों वापिस नहीं? किसके कहने पे रेजोल्यूशन वापिस नहीं? किसको खुश करने के लिए? उनके लिए कौम मानी नहीं रखती, उनके लिए वो लोग मानी रखते हैं जिनके को वो डिपेंड कर रहे हैं यहाँ पे। तो मैं ये कहूँगा कि लोग खुद देख लेंगे, हमारा कुछ नहीं है। हमने लोगों के सामने अपना वक्तव्य रख दिया, लोग उसको भी सुने, हमें भी सुने, फैसला वो करें और जो कॉन्सिक्वेंसेज होंगे वो उनका वोट जो होगा वो सारी चीजें क्लियर है। कुछ धक्का छुपाना है, बाकी अगर कोई बेवकूफ बनना चाहता है तो भले बने, 10 बार बने। 73 जो आइन वाहिद डॉक्यूमेंट आहे जेको क़ौमनि जे विच में क़ौमनि खे जोड़े थो पाकिस्तान सां गॾु। मूं हिननि ते चार्ज फ्रेम कई आहे। ऐं चवां थो त तव्हां पाण हिन मुल्क जा दुश्मन आहियो, तव्हां पाण हिन मुल्क खे डाइण पिया वञो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं तव्हां सभिनी क़ौमनि खे दीवार सां लॻाईंदो ऐं वाहिद जेको हिकिड़ो सेफगार्ड हो उहो आइन हो, आइन की जूं तव्हां धजूं उॾाए छॾियूं, आइन हाणे रहियो ई न आहे मुल्क में, उहो सॼो इम्बेलेंस्ड थी वियो। इम्बेलेंस कीअं? मिसाल तौर ते तव्हांखे ॾियां थो, आइन में लिखियो पियो आर्टिकल नंबर 2 आहे, इवन पहिरियों प्रिएम्बुल आहे। सिंध जे माण्हुनि खे चवां थो, तव्हांजी सिंध न रहंदी न रहंदी न रहंदी न रहंदी। असां वरी तव्हांखे ॿुधायूं था त असां चरिया न आहियूं। जी भाउ मुंहिंजे हिकिड़ो ॾाढो सुठो सवाल कयो त इलेक्शन कैंपियन आहे। न, इलेक्शन कैंपियन असां लाइ सेकेंडरी आहे। सिंध
मुल्क असां लाइ पहिरीं प्रायोरिटी आहे। असांजे नारनि में तव्हां ॿुधो हूंदो, आओ हमारे साथ चलो, हम आइन बचाने निकले, हम दस्तूर बचाने निकले। पर ॾिसो, पहिरें ॾींहं खां वठी मंसूर अली शाह साहब सां जीअं हुन रेज़िग्नेशन ॾिनी आहे, मुंहिंजो हुन सां कॉन्टेक्ट आहे। इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदो ऐं दुनिया खे सरप्राइज़ करे छॾींदासीं। दुनिया बबर लोहे खे ऐं 2007 जी तारीख़ खे विसारे वेही रहंदा ऐं इंशाअल्लाह ताला जॾहिं सिंध जा 7 करोड़ माण्हू अची रोडनि ते बीही रहंदा, इन्हनि खे लिकण लाइ घटी न मिलंदी। ऐं वरी बि चवां थो, तव्हां सखर में ॾिठो माण्हुनि जो रिएक्शन, तव्हां 2 प्राइवेट माण्हू मोकिलिया, उन्हनि सां कहिड़ो माण्हू नशर कयो। ॾिजो उन ॾींहं खां जॾहिं सिंध जो हर माण्हू निकिरी पवंदो ऐं तव्हां सां इहो असर नशर कंदो। तंहिं करे असां नॉन वायोलेंट आहियूं, असां पीसफुल आहियूं, असां वटि कलम आहे, असां वटि कारो कोट आहे। असां सिर्फ़ चऊं था त आइन जी हुक्मरानी हुजे, सुपरमेसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन हुजे, हिन मुल्क खे टाइण जूं साज़िशूं न करियो। हुकूमत ई हिकिड़ो पासो बीठी आहे, बाक़ी बुखारी चयो आहे, तूं पंहिंजे अचण जी ॾे पक, त इहो असां ते छॾे ॾे, छा न कंदासीं। ॿुधाई न, असां त पंहिंजे लाइ सोचे छॾियो आहे। जीअं पागारे साहब चयो, वतन या कफन, आज़ादी या मौत। तंहिं करे असां तय करे छॾियो आहे बाबा, असां पंहिंजे सिरनि सां कफन ॿधी निकिता आहियूं ऐं असांखे जेको बि हूंदो असीं चऊं था त कम अज़ कम ख़ुदा जे वास्ते हिन मुल्क ते, नंढियुनि क़ौमनि ते, सूबनि ते, उन्हनि जे वसाइलनि ते रहम करियो, महिरबानी करियो। इसे अॼु हाल में पिंडाल मां वकीलनि जी वॾी तादाद आहे, त प्रोफेशनल वकीलनि जी, ऐं असांजो ही कैंपेन ई न आहे, ही असांजो ज़हन साजी जी मुहिम बि आहे 27 ऐं 26 तरमीम जे ख़िलाफ़। ऐं असांजी कोशिशि आहे कि सॼे सिंध ऐं सॼे पाकिस्तान जे वकील हिकिड़े पेश ते अचनि ऐं ही इलीगल जो तरमीम आहे इनके खिलाफ आवाज़ बुलंद कया ऐं इनके रोल बैक कया। एक तरफ सदारती उम्मीदवार कैंडिडेट आयो, ॿिए तरफ सरफराज़ महतूल साहब इहो चई रहियो आहे त आमिर नवाज़ वड़ाइच ऐं हसीब जमाली साहब सिंध जे वकीलनि ऐं सिंध जे पहिरियों स्टेटमेंट त सरफराज़ मुंहिंजो नंढो भाउ नंबर 1। ॿियो शइ हीअ आहे साईं, वकील क्रीम ऑफ द सोसाइटी हूंदा आहिनि। इन सभिनी शयुनि खां सबके ख़बर आहे, जेको बि हले थो तव्हां गूगल ते टाइप कयो, साउथ एशिया इंडेक्स हिकिड़ो इंडिपेंडेंट जज़ीरा आहे, तव्हां हुन ते ॾिठो, तव्हां राना सनाउल्लाह जो बयानु ॿुधो, तव्हां फैसल वावड़ जो बयानु ॿुधो, सभु शयूं चई छॾियूं आहिनि कि बाबा ईंदी 28 तरमीम ऐं हुन में छा थींदो, ही सभु बि बयानु अची वियो आहे। हाणे असां वकील क्रीम ऑफ द सोसाइटी, असांजी ज़िम्मेदारी आहे कि न कि सिर्फ़ु वकील ॿाहिरनि खे बल्कि तमामु सोसाइटी खे असां ॿुधाइनि कि छा पियो हले हिते। तव्हां ॾिठो हिकिड़े साल में ई केनाल्स जो मनसूबो, कॉर्पोरेट फार्मिंग जो मनसूबो, 26 तरमीम 27 इलीगल एक्ट टेक प्लेस हो गया। त असांजी ज़िम्मेदारी आहे त सभिनी खे शौर ॾियां ऐं इंशाअल्लाह सच ऐं हक़ जी बात कयां। हिन अगर अमेंडमेंट्स में लीगैलिटीज़ आहिनि त अचो ऐं ॿुधायो, असां तयार आहियूं जेको बि ओपन मुनाज़रे जे लाइ। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि आहे, असांजी कोशिशि आहे कि सॼे सिंध में वकीलनि जी ज़हन साज़ी हुजे कि बाबा इन 26 तरमीम ऐं 27 तरमीम जो असर छा थींदी हुनजे प्रोफेशन ते, असांजी इदारे ते, जेको जुडिशरी जो आहे, ऐं हीअ इदारो तबाह थी वेंदो, प्रोफेशनल वकील जो इतिसाल थी वेंदो। हिन तव्हां सभिनी खे ख़बर आहे 27 तरमीम मां जेको जुडिशरी सां रिलेटेड आहे, हुन मां अपॉइंटमेंट पॉलिटिशियन जे हाथ में आहे, ऐं जब पॉलिटिशियन अपॉइंटमेंट कंदो त तव्हां पाण ॿुधो त छा इंसाफ़ थींदो हुन मां।